कयां थी त जवाब बि अहिड़ो ई हूंदो। तुंहिंजो पुटु ऐं तुंहिंजो मुड़ुसु तोखे मारण जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार आवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, जेके असांजा न्यू दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा न्यू सब्सक्राइब दोस्त आहिनि, उन्हनि सभिनी खे मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल में भली कार चवां थो। मां उमेद कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहंदा। जी हाँ दोस्तों, जीअं त अवां 69, 68, 67 क़िस्तूं ॾिसी चुका आहियो ऐं विच में अवां की मूं का बि अहिड़ी जेका अपडेट न पहुचाई आहे, उनजो कारण कुझु मजबूरियूं, पंहिंजा कमकार खोड़सारा। अॼु जीअं टाइम मिलियो त मां दोस्तनि ताईं अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कई आहे ऐं विच में थोरो असांजा कुझु दोस्त नाराज़ थियनि पिया, उन्हनि खे बि मां उन्हनि जे लाइ बि मुआज़रत ख़्वाहियां। ऐं जन दोस्तनि, जी हाँ, जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। अटक खां पंहिंजो नज़ीर अहमद अदा पंजाबी लिखियो आहे तो, पर तूं भले पंजाबी हुजी, जे अगरि असांजी सिंधी सम्झण वारो आहीं त असांजो सिंधी भाउर आहीं। ऐं असांजा ॿिया पंहिंजो झोॾे खां जेके दोस्त आहिनि, अलाह यार नोतकाणी, ॻोठ मोहम्मद हयात नोतकाणीअ खां, ऐं असगर थेबो, ऐं जेको आहे असगर अली नियाज़ी साहिबु, ऐं हुनखां अलावा माशूक अली साहिबु, ऐं इसरार अहमद साहिबु, ऐं पंहिंजो शेर सुमरो साहिबु, असद अली सुमरो साहिबु, नादर अली सुमरो साहिबु, आकाश अख्तर मलिक साहिबु, ऐं ॿिया असांजा ॿियो बि दोस्त आहे हिकिड़ो आकाश नज़ीर ओढो नसीराबाद खां। जी हाँ दोस्तों, ऐं हुनखां अलावा जेके दोस्त जीअं हींअर जन दोस्तनि जा मूं नाला कया आहिनि, ॿियो आहे असांजो निसार अहमद सोलंगी साहिबु। जी हाँ, ॿियो त असांजो आहे नूर मोहम्मद पंहार साहिबु, ॿियो असांजो आहे इरफ़ान अहमद पामर साहिबु। ऐं इन्हनि दोस्तनि मूंखे पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मूंखे जेको आहे कमेंट बि कंदा आहिनि दोस्त। ऐं जेकॾहिं अवां दोस्त पंहिंजो नालो ॿुधाइणु चाहियो था, पंहिंजे दोस्तनि ताईं या रसोई करणु चाहियो था, त अवां दोस्त बि मुंहिंजे इन्ही जेको आहे वीडियो में अवां पंहिंजो नालो ऐं ज़ात ऐं शहर जो नालो लिखी कमेंट कयो, त जीअं मां अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जो बि नाले सां शुक्रियो अदा कयां। ऐं जन दोस्तनि टाइम मूंखे जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजे वीडियो खे, उन्हनि दोस्तनि जा लख थोरा लख लाइक। मां उमेद कयां थो त सभु दोस्त ख़ुशि हूंदा। उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। आख़िर ताईं ॾिसण सां अव्हांजो जेको सहकार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ तमामु क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। अव्हां दोस्तनि जा थोरा लख लाइक, लख महिरबानियूं। उमेद कयां थो त जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। जेके दोस्त हींअर अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो त जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे पंहिंजे मोबाइल में अचे ऐं अव्हांखे मिले बहितरीनु अपडेट। ऐं अपडेट बि सोप सीरियल दोलाब जी, जी हाँ, सिंध टीवी ते हलंदड़ बहितरीनु सोप सीरियल दोलाब जी अव्हां ताईं मां अपडेट पहुचाइण वारो आहियां। त उमेद कयां थो त अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे चुका हूंदा। जेकॾहिं अञा ताईं न आहे कयो त जल्दी में सब्सक्राइब कयो ऐं पोइ मां अव्हांखे ॾियां हिन ड्रामे जी बहितरीनु अपडेट। जी हाँ दोस्तों, जन दोस्तनि खां क़िस्त नंबर 69 मिस थी वई आहे। उन्हनि दोस्तनि जी अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं 69 क़िस्त जी का अपडेट पहुचाइण वारो आहियां। मां उमेद कयां थो त अव्हांखे बहितर खां बहितर अपडेट पहुचायां। किथे का मिस्टेक थी वञे, कुझु ॻाल्हियूं रहिजी वञनि, उन्हनि जे लाइ मुआज़रत कंदो हलंदुसि। जी हाँ दोस्तों, त 69 क़िस्त जेका अव्हां खां मिस थी वई आहे, उन में अव्हां पहिरियों ई जेको सीन लॻे थो मौला बख़्श जो, जी हाँ, मौला बख़्श ऐं मिठू वारनि जो, जी
ख़ुदि मिठू वारनि जो जेको सीन लॻे थो, जेको उन्हनि खे पैसनि जे लाइ धमकाए थो पियो, ॾाढो वारा वारा करे थो। ऐं हू चवनि था त असांजा हेतिरा पैसा लॻा, ऐं हू हिन खे धमकाए उहो सीन हली वञे थो। उनखां पोइ वरी सीन लॻे थो रहज़न वारनि जो। जी हा, रहज़न वारनि जो जेको सीन लॻे थो, हिन में रहज़न वारनि वटि जेका आहे अम्मा साइण हली अचे थी ऐं उनखे चवे थी त मुंहिंजो पुटु मंसूर ख़ान बेॾो आहे, बेगुनाह आहे, तव्हां कुझु ॻाल्हियुनि ते थोरो ग़ौर वीचार कयो। मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे, तव्हां जेको आहे पंहिंजो केस तव्हां हथु खणो त मुंहिंजो पुटु आज़ादु थी अचे। जंहिं ते रहज़न चए थो त सिर्फ़ु असांजो भाउ नमो आहे, उन सां गॾोगॾु 4 खून ॿिया बि त आहिनि, 3 खून उन्हनि जो बि इल्ज़ाम जे मथां आहे। जेकॾहिं असां हथु खणो बि त उन्हनि ॿियनि खूननि मां कोन आज़ादु थी सघंदो। जंहिं ते अमर उनखे चवे थी त तव्हां हथु खणो ऐं तव्हां सोचो सम्झो। जंहिं ते हिननि खे जेको आहे हामी भराए थो पियो। जी हा, हामी भराए थो ई उनखे जेको आहे अम्मा साइण खे रहज़न त ठीकु आहे, तूं हींअर वञु, असांखे 2 ॾींहंनि जी या 3 ॾींहंनि जी मोहलत ॾे, असां तोखे सुठो जवाबु ॾींदासीं ऐं तोखे इहो ॿुधाईंदासीं त असां हथु खणंदासीं। 2 ॾींहंनि जी मोहलत वठी अम्मा साइण वञे ते ॿिए पासे ककर पंहिंजे सौट खे चए थो रहज़न खां त तो उनखे हा छो कई। जंहिं ते हू उनखे चए थो दादा असांखे ईअं लॻे थो त आइन मौक़े ते पुलिस जो उते हुजणु ऐं जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि जो मरणु ऐं मुराद ख़ान जे माण्हुनि जो मरणु, इहो हिकिड़ो इतफ़ाक़ न आहे। इहा हिकु सोची सम्झी हिकु साज़िश आहे। इनमें मूंखे लॻे थो त सारो जेको चकर आहे उहो मीर शाहनवाज़ ख़ान जो आहे ऐं सारे गेम जेको हलाए थो पियो मीर शाहनवाज़ ख़ान। दोस्तो त इहा हुई हिन ड्रामे में अपडेट। हुनखां पोइ वरी जेको कारनामो थिए थो, जेको सोढल वारा ऐं सालार वारा जेको कारनामो अंजाम ॾियनि था पिया। ॿिए पासे जुमो ऐं मिठू ख़ुदि अचनि था त हलो मां मुंहिंजे ॻोठु हलो, मुंहिंजे ॻोठ में जेको मुंहिंजी पैसा रखियल आहिनि उहा खणी अचूं था। होॾां राति जे टाइम हू अचनि था ऐं उन राति में रहज़न वारा पंहिंजी जेका रहज़न जी घरवारी आहे करीमा खे मारण जी प्लानिंग कई बीठा हूंदा आहिनि ऐं ॾाढियूं मिनतूं मेड़ूं करे थी त मूंखे छॾे ॾियो, मूंखां जेकी ग़लती थी आहे मूंखे माफ़ु कयो, ॿीहर अहिड़ी मां ग़लती न कंदुसि। जंहिं ते रहज़न उनखे चए थो त तूं ज़िंदा रहंदे त तोखे माफ़ु कंदुसि न, अहिड़ो हुकुम जारी कंदो आहे। ऐं ठारे ककर खे जेकी करीमा खे वठी वेंदा आहिनि ऐं करीमा खे वठी हिकु पासे खां करीमा जा पासंगूं लॻल हूंदियूं आहिनि, ॿिए पासे वरी मिठू ऐं जुमू ख़ुदि अचनि था पिया ऐं 3 पासे ककर वारा करीमा खे मारे ख़तमु कंदा आहिनि। त ॿिए पासे वरी सोढल वारा अचनि था ऐं उते अचनि था सोढल वारा ऐं सोढल वारा ॾिसनि था त रहज़न वारा ऐं ककर वारा न आहिनि। उहो मौक़े जो फ़ाइदो वठंदे अलीअ खे उतां आज़ादु कराइनि था ऐं अली खे आज़ादु कराए मुराद ख़ान वटि पहुचाइनि था। जंहिंजे करे मुराद ख़ान बि ॾाढो ख़ुशि थी वञे थो। हू चए थो जे मां ॾाढो नाराज़ हुयुसि सोढल जे मथां, सोढल अलीअ खे आज़ादु कराए मूं मथां वॾो हिकिड़ो अहसान कयो आहे ऐं तमामु बहितरीनु प्लानिंग। अञा बि इहे रहज़न वारा एतिरा कमज़ोर छो आहे, केॾांहुं वियल आहे जो हिन सोढल वारनि खे इहो मौक़ो मिलियो त जंहिंजे करे हुननि अली खे आज़ादु कराए। जंहिंते अली बि हुननि खे चए थो त अदा मूंखे अदा सोढल वारनि जेको आहे सौटु आज़ादु करायो आहे, जेकर उहे न अचनि त हू मूंखे मारे छॾनि हा। हीअं थी बि सघे पियो त अलीअ खे हू मारे छॾनि हा। ड्रामो अञा हिते वाइंडअप ते नाहे पहुतो ऐं ॿिए पासे अली बि इहो चए थो त ऐं होॾां जेको आहे ॿी ख़बर इहा आहे त उन्हनि जी जेका छोकिरी आहे कूंज उहा घरां निकिरी चुकी आहे। उनजी ख़बर लाहण जे लाइ हू था चवनि अगरि उहा निकिरी चुकी आहे त असां अली चए थो त पोइ बि त मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी इज़त आहे, हाणे मां पंहिंजी इज़त खे पाण वटि मोटाइणु चाहियां थो, यानी की वापसि कराइणु चाहियां थो। इहे जेको आहे ॻाल्हियूं कनि था पिया ऐं ॿिए पासे सालार ऐं जेको आहे सोढल सालार खे बाइक ॾिए थो ऐं चए थो तूं भले बेशक हाणे पंहिंजे घर वापसि वञी सघे थो, छो त घणो टाइम थी वियो आहे। तो घर वारनि खे जेको आहे उन्हनि खे दिलिजाए नथी थिए होॾां जी ख़बरचार लाइ। ऐं ॿिए पासे वरी सालार जो भाउ जेको हालार आहे उनजो जेको आहे सालो उते पहुचे थो पियो, जंहिंजो अकरम नालो आहे ऐं उनजी अलाए छा कहाणी आहे। अञा उहो न्यू कैरेक्टर आयो आहे, इन में का ख़बर नथी लॻे त उन्हनि जो वरी जहिड़ो छा थिए। जीअं त हू नाराज़गी जो जेको आहे न अहसासु ॾियारनि था पिया ऐं उनखे घर में बि वेहणु नथा चाहिनि, पोइ बि मजबूरी तहत उनखे वठी अचे थो, जंहिं ते उनखे वॾनि ताननि सां
मानी खाराइण जा जेको आहे महिनत था ॾियनि ऐं हिकिड़ो सीन इहो लॻे थो तमामु ज़बरदस्त ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु इहा क़िस्त जेको आहे हली वई ऐं तमामु बहितरीन में सम्झाइणी हुई। त दोस्तो ड्रामे जेको अचण वारी जेकी क़िस्त आहे उन में छा थींदो, छा थियण वारो आहे, उनजे लाइ वरी रहंदो असांखे इंतज़ारु क़िस्त नंबर 70 जो। ऐं मां उमेदु कयां थो त इंशाअल्लाह उनजी बि अपडेट मां दोस्तनि जी ज़रूरु पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे टेकंदा टणंदा रहो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नंढड़नि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे बहितर खां बहितर सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजो वॾनि जो बि अदब कयो, नंढड़नि ते शफ़क़त जो हथु पहिरो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि दीनी तालीम ॾियारो। चवंदा आहिनि जुदा न फिदा ऐं हमेशह मां दोस्तनि खां मोकिलणी वठंदो रहंदो आहियां ऐं उमेदु कंदो आहियां त अवां दोस्त हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। इहा ई मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ निकिरंदी आहे। त दोस्तो अवां बि जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल वारे बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां सॼणनि ताईं पहुचे। ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा कयो ऐं अवां जे सहकार सां वॉच टाइम थींदो ई त मुंहिंजो चैनल मोनीटाइज़ थी वेंदो जल्दी में। तो दोस्तो जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो ऐं वॉच बि कयो पूरे वीडियो खे ऐं पंहिंजो नालो ऐं पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजो ॻोठ जो नालो उहो लिखी मूंखे कमेंट कंदा कयो। ऐं दोस्त जेके दोस्त मुंहिंजा नाराज़ आहिनि, ख़ासि तौर ते मां असगर थेबो साहिब खे इहा गुज़ारिश कंदुसि, मुंहिंजो भाणे जो आहे त अदा भले सोशल मीडिया आहे असां बि इन्हनि खे सम्झूं था पिया, पर कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जंहिंखे सोशल मीडिया ते अगरि असां उन्हनि सां अहिड़ी का बदकलामी अहिड़ी ज़बान ॻाल्हाईंदासूं त उहे दोस्त असांखां ख़फ़ा थी वेंदा ऐं असां नथा चाहियूं। असां चाहियूं था त मोहबतूं वंडूं, छो त फ़नकार जेको अदाकार हूंदो हुयो अमन जो सफ़ीर हूंदो आहे। असीं बि चाहींदा आहियूं त अमन क़ाइमु रहे पंहिंजे, छो त आउं जहिड़े इलाइक़े सां वाबिस्ता आहियां डिस्ट्रिक्ट घोटकी ऐं कशमोर, अव्हांखे ख़बर आहे त केतिरा भरियल इलाइक़ा आहिनि। असीं बि चाहींदा आहियूं जिते अमन बरक़रार रहे, पर कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अमन खे बरक़रार रहण नथा ॾियनि। त दोस्तो तव्हां बि दुआ कंदा कयो त असांजी पूरी सिंध जेको आहे उहो आबाद रहे। सिंध में जेके ड्रामा इन्हनि जे ख़िलाफ़ु ठाहिया वेंदा आहिनि, इन्हनि जी स्टोरियुनि ते ड्रामा ठाहिया वेंदा आहिनि त जीअं इन्हनि खे सबक़ु आमेज़ हिकु सबक़ु अचे, पर इन्हनि जो बुतड़ आहिनि असांजा कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके इन्हनि शयुनि खे सम्झनि नथा। त दोस्त असांजो जेको माशूक़ अली भाउ आहे उनखे इहा ई गुज़ारिश कंदासीं त अदा इहे सोशल मीडिया जो या असांजो जेको दोस्त तव्हांजा कुझु अहिड़ा नाजीज़ा जेके अल्फाज़ ॻाल्हाया आहिनि उनजे लाइ बि जेको आहे माज़रत कयूं था अव्हां खां असां बि। त दोस्त माइंड न कजो, असांजी हिकु ड्यूटी हूंदी आहे, असां बि पंहिंजो चैनल खे सब्सक्राइब करण जे लाइ, पंहिंजे चैनल खे मोनीटाइज़ करण जे लाइ अव्हां ते अपडेट पहुचाईंदा आहियूं ऐं अव्हांजो जेको इहो प्यार आहे ऐं कुरुप आहे हमेशह असां सां गॾु रहंदो। तव्हां दोस्त पंहिंजो जोॾे खां जेके दोस्त आहिनि, अलाह यार नोतकाणी, ॻोठ मोहम्मद हयात नोतकाणीअ खां ऐं असगर थेबो ऐं जेको आहे असगर अली नियाज़ी साहिबु ऐं हुनखां अलावा माशूक़ अली साहिबु ऐं इसरार अहमद साहिबु ऐं पंहिंजो शेर सुमरो साहिबु, असद अली सुमरो साहिबु, नादर अली सुमरो साहिबु, आकाश अख्तर मलिक साहिबु ऐं ॿिया असांजा ॿियो बि दोस्त आहे हिकिड़ो आकाश नज़ीर ओढो नसीराबाद खां। जी हाँ दोस्तो, ऐं हुन खां अलावा जेके दोस्त जीअं हींअर जन दोस्तनि जा मूं नाला कया आहिनि, ॿियो आहे असांजो निसार अहमद सोलंगी साहिबु। जी हाँ, ॿियो त असांजो आहे नूर मोहम्मद पंहार साहिबु, ॿियो असांजो आहे इरफान अहमद पामर साहिबु। ऐं इन्हनि दोस्तनि मूंखे पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मूंखे जेको आहे कमेंट बि कंदा आहिनि दोस्त। ऐं जेकॾहिं अव्हां दोस्त पंहिंजो नालो ॿुधाइणु चाहियो था, पंहिंजे दोस्तनि ताईं या रसोई करणु चाहियो था, त अव्हां दोस्त बि मुंहिंजे इन्ही जेको आहे वीडियो में अव्हां पंहिंजो नालो ऐं
ज़ात ऐं शहर जो नालो लिखी कमेंट कयो त जीअं मां अचण वारे वीडियो में अवां दोस्तनि जो बि नाले सां शुक्रियो अदा कयां। ऐं जन जन दोस्तनि टाइम मूंखे जेके जेके दोस्त ॾिसी रहिया आहिनि मुंहिंजे वीडियो खे, उन्हनि दोस्तनि जा लख थोरा लख लाइक। मां उमेदु कयां थो त सभु दोस्त ख़ुशि हूंदा। उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो। आख़िर ताईं ॾिसण सां अव्हां जो जेको सहकार आहे, अव्हां दोस्तनि जो जेको प्यारु आहे, उहो मुंहिंजे लाइ तमामु क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। अव्हां दोस्तनि जा थोरा लख लाइक, लख महिरबानियूं। उमेदु कयां थो त जन जन दोस्तनि सब्सक्राइब कयो ऐं जेके दोस्त हींअर अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो त जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे पंहिंजे मोबाइल में अचे ऐं अव्हां खे मिले बहितरीनु अपडेट। ऐं अपडेट बि सोप सीरियल दोलाब जी, जीअं सिंध टीवी ते हलंदड़ बहितरीनु सोप सीरियल दोलाब जी अव्हां ताईं मां अपडेट पहुचाइण वारो आहियां। त उमेदु कयां थो त अव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे चुका हूंदा। जेकॾहिं अञा ताईं न आहे कयो त जल्दी जल्दी में सब्सक्राइब कयो ऐं पोइ मां अव्हां खे ॾियां हिन ड्रामे जी बहितरीनु अपडेट। जीअं दोस्तो जन जन दोस्तनि खां किस्त नंबर 69 मिस थी वई आहे, उन्हनि दोस्तनि जी अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं 69 किस्त जेका अपडेट पहुचाइण वारो आहियां। मां उमेदु कयां थो त अव्हां खे बहितर खां बहितर अपडेट पहुचायां। किथे का मिस्टेक थी वञे, कुझु ॻाल्हियूं रहिजी वञनि, उन्हनि जे लाइ मुआज़रत कंदो हलंदुसि। जी हाँ दोस्तो, त 69 किस्त जेका अव्हां खां मिस थी वई आहे उन में अव्हां पहिरियों ई जेको सीन लॻे थो मौला बख़्श जो, जी हाँ मौला बख़्श ऐं मिठू वारनि जो, जी ख़ुदा ने मिठू वारनि जो जेको सीन लॻे थो, जेको उन्हनि खे पैसनि जे लाइ धमकाए थो पियो, ॾाढो वारा वारा करे थो ऐं हू चवनि था त असांजा हेतिरा पैसा लॻा ऐं हू हिन खे धमकाए, उहो सीन हली वञे थो। उनखां पोइ वरी सीन लॻे थो रहज़न वारनि जो, जी हाँ रहज़न वारनि जो जेको सीन लॻे थो, हिन में रहज़न वारनि वटि जेका आहे अम्मा साइण हली अचे थी ऐं उनखे चवे थी त मुंहिंजो पुटु मंसूर ख़ान बेॾो आहे, बेगुनाह आहे, तव्हां कुझु ॻाल्हियुनि ते थोरो गौर वीचार कयो। मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे, तव्हां जेको आहे पंहिंजो केस तव्हां हथु खणो त मुंहिंजो पुटु आज़ादु थी अचे। जंहिं ते रहज़न चए थो त सिर्फ़ु असांजो भाउ नमो आहे, उन सां गॾोगॾु 4 खून ॿिया बि त आहिनि, 3 खून उन्हनि जो बि इल्ज़ाम जे मथां आहे। जेकॾहिं असां हथु खणूं बि त उन्हनि ॿियनि खूननि मां कोन आज़ादु थी सघंदो। जंहिं ते अमर उनखे चवे थी त तव्हां हथु खणो ऐं तव्हां सोचो सम्झो, जंहिं ते हिननि खे जेको आहे हामी भराए थो पियो। जी हाँ हामी भराए थो ई उनखे जेको आहे अम्मा साइण खे रहज़न त ठीकु आहे, तूं हींअर वञु, असांखे 2 ॾींहंनि जी या 3 ॾींहंनि जी मोहलत ॾे, असां तोखे सुठो जवाबु ॾींदासीं ऐं तोखे इहो ॿुधाईंदासीं त असां हथु खणंदासीं। ऐं 2 ॾींहंनि जी मोहलत वठी अम्मा साइण वञे ते ॿिए पासे ककर पंहिंजे सौट खे चए थो रहज़न खां त तो उनखे हा छो कई, जंहिं ते हू उनखे चए थो दादा असांखे ईअं लॻे थो त आइन मौक़े ते पुलिस जो हुते हुजणु ऐं जेको आहे मीर शाहनवाज़ ख़ान जे माण्हुनि जो मरणु ऐं मुराद ख़ान जे माण्हुनि जो मरणु, इहो हिकिड़ो इतफ़ाक़ न आहे। इहा हिकु सोची सम्झी हिकु साज़िश आहे। इन में मूंखे लॻे थो त सारो जेको चकर आहे उहो मीर शाहनवाज़ ख़ान जो आहे ऐं सारे गेम जेको हलाए थो पियो मीर शाहनवाज़ ख़ान। दोस्तो त इहा हुई हिन ड्रामे में अपडेट। हुनखां पोइ वरी जेको कारनामो थिए थो, जेको सोढल वारा ऐं सालार वारा जेको कारनामो अंजाम ॾियनि था पिया, ॿिए पासे जुमो ऐं मिठू ख़ुदा न अचनि था त हलो मां मुंहिंजे ॻोठु हलो, मुंहिंजे ॻोठ में जेको मुंहिंजी पैसा रखियल आहिनि उहा खणी अचूं था। होॾां राति जे टाइम हू अचनि था ऐं उन राति में रहज़न वारा पंहिंजी जेका रहज़न जी घरवारी आहे करीमा खे मारण जी प्लानिंग कई वेठा हूंदा आहिनि ऐं ॾाढियूं मिनतूं मेड़ूं करे थी त मूंखे छॾे ॾियो, मूंखां जेकी ग़लती थी आहे मूंखे माफ़ु कयो, ॿीहर अहिड़ी मां ग़लती न कंदुसि। जंहिं ते रहज़न उनखे चए थो त तूं ज़िंदा रहंदे त तोखे माफ़ु कंदुसि न, अहिड़ो हुकुम जारी कंदो आहे। ऐं ठारे ऐं ककर खे जेकी करीमा खे वठी वेंदा आहिनि ऐं करीमा खे वठी हिकु पासे खां करीमा जा पासंगूं लॻल हूंदियूं आहिनि, ॿिए पासे वरी मिठू ऐं जुमू ख़ुदा न अचनि था पिया ऐं टे पासे ककर वारा।
करीमा खे मारे ख़तमु कंदा आहिनि त ॿिए पासे वरी सोडल वारा अचनि था ऐं उते अचनि था सोडल वारा ऐं सोडल वारा ॾिसनि था त रज़न वारा ऐं ककर वारा न आहिनि। उहो मौक़े जो फ़ाइदो वठंदे अलीअ खे उतां आज़ादु कराइनि था ऐं अली खे आज़ादु कराए मुराद ख़ान वटि पहुचाइनि था, जंहिंजे करे मुराद ख़ान बि ॾाढो ख़ुशि थी वञे थो। हू चए थो जे मां ॾाढो नाराज़ हुयुसि सोडल जे मथां, सोडल अलीअ खे आज़ादु कराए मूं मथां वॾो हिकिड़ो अहसान कयो आहे ऐं तमामु बहितरीनु प्लानिंग। अञा बि इहे रेज़न वारा एतिरा कमज़ोर छो आहे, केॾां वियल आहे जो हिन सोडल वारनि खे इहो मौक़ो मिलियो त जंहिंजे करे हुननि अली खे आज़ादु कराए। जंहिंते अली बि हुननि खे चए थो त अदा मूंखे अदा सोडल वारनि जेको आहे सोट आज़ादु करायो आहे, जेकर उहे न अचनि त हू मूंखे मारे छॾनि आहे। थी बि सघे पियो त अलीअ खे हू मारे छॾनि हा। ड्रामो अञा हिते वाइंडअप ते नाहे पहुतो ऐं ॿिए पासे अली बि इहो चए थो त ऐं होॾां जेको आहे ॿी ख़बर इहा आहे त उन्हनि जी जेका छोकिरी आहे कूंज उहा घरां निकिरी चुकी आहे। उनजी ख़बर लाहिण जे लाइ हू था चवनि जे अगरि उहा निकिरी चुकी आहे त असां अली चए थो त पोइ बि त मुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी इज़त आहे, हाणे मां पंहिंजी इज़त खे पाण वटि मोटाइणु चाहियां थो, यानी की वापसि कराइणु चाहियां थो। इहे जेको आहे ॻाल्हियूं कनि था पिया ऐं ॿिए पासे सालार ऐं जेको आहे सोडल सालार खे बाइक ॾिए थो ऐं चए थो तूं भले बेशक हाणे पंहिंजे घर वापसि वञी सघे थो, छो त घणो टाइम थी वियो आहे तो घर वारनि खे जेको आहे उन्हनि खे दिलिजाए नथी थिए होॾां जी ख़बरचार लाइ। ऐं ॿिए पासे वरी सालार जो भाउ जेको हालार आहे उनजो जेको आहे सालो हुते पहुचे थो पियो, जंहिंजो अकरम नालो आहे ऐं उनजी अलाए छा कहाणी आहे। अञा उहो न्यू कैरेक्टर आयो आहे, इन में का ख़बर नथी लॻे त उन्हनि जो वरी जहिड़ो छा थिए, जिते हू नाराज़गी जो जेको आहे न अहसासु ॾियारीनि था पिया ऐं उनखे घर में बि वेहणु नथा चाहिनि, पोइ बि मजबूरी तहत उनखे वठी अचे थो, जंहिं ते उनखे वॾनि ताननि सां मानी खाराइण जा जेको आहे महिना था ॾियनि। ऐं हिकिड़ो सीन इहो लॻे थो तमामु ज़बरदस्तु ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु इहा क़िस्त जेको आहे हली वई ऐं तमामु बहितरीनु में सम्झाइणी हुई। त दोस्तो ड्रामे जेको अचण वारी जेकी क़िस्त आहे उन में छा थींदो, छा थियण वारो आहे, उनजे लाइ वरी रहंदो असांखे इंतज़ारु क़िस्त नंबर 70 जो। ऐं मां उमेदु कयां थो त इनशाअल्लाह उनजी बि अपडेट मां दोस्तनि जी ज़रूरु पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि जी तमामु वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे टेकंदा टणंदा रहो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नंढड़नि खे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे बहितर खां बहितर सुठे मां सुठी तालीम ॾियारो ऐं पंहिंजो वॾनि जो बि अदब कयो, नंढड़नि ते शफ़क़त जो हथु पहिरो ऐं पंहिंजे ॿारनि खे बि दीनी तालीम ॾियारो। चवंदा आहिनि जुदा न फिदा ऐं हमेशह मां दोस्तनि खां मोकिलण वठंदो रहंदो आहियां ऐं उमेदु कंदो आहियां त अवां दोस्त हमेशह ख़ुशि रहो, आबाद रहो। इहा ई मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ दुआ निकिरंदी आहे। त दोस्तो अवां बि जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्तो वरी चवंदा आहिनि जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ा ऐं जिए सिंध में रहंदड़ जेका बि आहिनि असांजे जेके ॿोली सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, भले उर्दू हुजनि, बलोची हुजनि, सिंधी हुजनि, मारवाड़ी हुजनि, आहिनि सभु असांजा सिंधी भाउर, उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं दुआनि में यादि रखंदा ऐं वठूं था इजाज़त अचण वारे वीडियो ताईं। ऐं तेसीं ताईं रहंदो अवां दोस्तनि जो ऐं असांजो अचण वारे वीडियो जो इंतज़ारु ऐं वठो था इजाज़त तव्हां खां। अल्लाह हाफ़िज़, पाकिस्तान ज़िंदाबाद।